वजीर आजम शहबाज शरीफ की सदारत हेठ मॉडल टाउन लाहौर में पार्टी जो अहम मुशावरती इजलास मुल्क की सियासी ए सुप्रीम कोर्ट में चुनने वाले केस ते मुशावरत कानून वाले वजीर आजम नज़ीर तारड़ अटॉर्नी जनरल उस्मान मंसूर रेवान ऐं खास मवन मलिक अहमद खान ऐं बेन जी शिरकत वजीर आजम आईनी ऐं कानूनी माहिरन से मुशावरत भी कई। वफाकी वजीर मरियम औरंगजेब चयो आहे त इमरान खान परॾेही फंडिंग ऐं धीउ खे तस्लीम न करण ते नाइल थी सघे थो। मुल्क में माशी ऐं सियासी ऐं आईनी बहरान जो ज़िम्मेवार भी इमरान खान आहे। हुकूमत सां ॻाल्हियूं रुगो इलेक्शन जे नुक़्ते ते थी सघनि थियूं। जेकॾहिं ही इलेक्शन तरफ़ नथा वधनि त ॻाल्हियुनि जो को बि फ़ाइदो नाहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान जारी कयल बयान में चयो आहे त ग्रैंड नेशनल डायलॉग खां पहिरियां इलेक्शन ते ॻाल्हियूं थियण घुर्जनि। हुकूमत सां ॻाल्हियूं थियूं त मां न पर मुंहिंजी टीम शिरकत कंदी। अदलिया ते हमिलो थी रहियो आहे जंहिंखे रोकण लाइ समूरी क़ौम खे गॾु थियणो पवंदो। आइन जी बालादस्ती लाइ गॾु बीहण चाहियूं था। मुस्लिम लीग हेडक्वार्टर लाहौर में मुस्लिम लीग नून ने आइन पर हमले का फैसला कर लिया है। मुस्लिम लीग नून की क़यादत ने सुप्रीम कोर्ट को दबाव में लाने की कोशिशों का आगाज कर दिया है। राना सनाउल्लाह साहब जो वजीर दाखिला भी हैं, उन्होंने कल जजेस पर डायरेक्ट हमलावर होने की कोशिश की है। उनको दबाव में लाने के लिए इशारा दिया है कि मुस्लिम लीग नून या पीडीएम सरकार जो हमारे 3 जज बशमूल चीफ जस्टिस पाकिस्तान उनके खिलाफ रेफरेंस दायर किया जाएगा। नून लीग अदलिया ऐं आइन ते हमला करे रही है। जजिस खिलाफ रेफरेंस दाखिल करण जो इशारो सुप्रीम कोर्ट के दबाव में आणण जी कोशिश है। उम्मीद त सुभाणे सुप्रीम कोर्ट मां सुठो फैसलो ईंदो। पीटीआई अगवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त पार्लियामेंट की कानून साज़ी ते एतराज नाहे पर वक्त मुनासिब नाहे। सदर आरिफ अलवी बिल ते कानूनी माहिरन सां मुशावरत शुरू करे छॾी आहे। हाणे सियासी पार्टियुनि जो इम्तिहान आहे। पाण खे आइन जे मुहाफ़िज़ समझंदड़ पीपुल्स पार्टी आइन टोड़ींदड़नि जो साथ ॾेई रही आहे। शाह महमूद कुरैशी के आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म न बणायो। उन करे सदाई पीपल्स पार्टी ते तनक़ीद कंदो आहे। पीपी आइन ठाहियो ऐं उन खे असुल शक्ल में बहाल भी कयो। सूबाई वज़ीर नासिर शाह महमूद कुरैशी जे बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त इमरान खान असेंबलियूं टोड़े मुल्क खे ख़तरनाक बहरान तरफ़ धिकियो। इमरान खान ऐं संदसि सहूलियतकारनि खिलाफ़ ट्रुथ कमीशन जोड़ण मथनि गद्दारी केस हलाया वञनि। पाकिस्तान इसराइल सां कंहिं भी क़िस्म के कारोबार की तरदीद करे छॾी। परॾेही तर्जुमान वज़ाहत कंदे चयो आहे त पाकिस्तान जा इसराइल सां कंहिं भी सफ़ारती या वापारी लाॻापा न आहिनि। पाकिस्तान जे इसराइली बाबति पॉलिसी में का भी तब्दीली नाहे आई। इसराइल सां वापार शुरू न कयो आहे ऐं न ई अहिड़ो इरादो रखूं था। पाकिस्तानी शयुनि जे इसराइल में विकिरे बाबति वापार वारी वज़ारत सां राब्तो कयो वञे। वापार वारी वज़ारत पे इसराइल सां कारोबार की तरदीद कंदे चयो आहे त इसराइल सां कारोबार शुरू करण जूं ख़बरुनि में का भी सदाकत न आहे। अहिड़ियूं ख़बरूं बेबुनियाद ऐं अजाई वावेल आहिनि। अमरीकी कांग्रेस की प्रेस रिलीज़ के गलत रंग ॾिनो पियो वञे।
कंधरा मां अगवा थियल नौजवान साहिल कुमार 17 ॾींहनि बाद बाज़ियाब। हिंदू पंचायत पारां नौजवान साहिल कुमार जी बाज़ियाबी जी तस्दीक। साहिल कुमार खे वारसनि हवाले कयो वियो। नौजवान जे अगवा बाद धाड़ेलनि वारसनि खां 1 करोड़ रुपया भूम तलब कयो हो। कुंभ भरिसां ॻोठ पीरल खान चंबाणी में लाबारे दौरान कणक खे बाहि वकोड़े वई। फसल सड़ी रख। ज़मीन ते लाबारे दौरान ट्रैक्टर जी भट्टीअ में स्पार्किंग दौरान फसल खे बाहि लॻी। 400 मणनि खां वधीक कणक सड़ी वई। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त बाहि ते ज़ाब्तो आंदो।